असांजे मुर्शिदन असांजी अहिड़ी तरबियत कई आहे जो सभु ख़ुशियूं असांखे महबूब जी ख़ुशी जे साम्हूं घटि न महसूस थियनि थियूं। वॾे में वॾी ख़ुशी आहे त आमिना जे लाल जे अचण जी ख़ुशी आहे। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भलो उम्मती उहो आहे जंहिंजे सीने में लजपाल नबी जी मोहब्बत भरियल हुजे, नबी सुने सा वफादारी हुजे, महबूबन करीमन जो इश्क ऐं उल्फत हुजे, दिलबर नबी सा चाहत ऐं उल्फत जो गांढापो हुजे, महबूब मुस्तफा करीम सा सच्चो तअल्लुक हुजे, मुझे दिलबर नबी सा मोहब्बत जो नातो जुड़ियल हुजे। इहो महबूबन करीमन सा तअल्लुक रखण वारो माण्हू दुनिया में भी इज्जत वारो आहे त क़ब्र हशर में भी अल्लाह ताला उनखे मुअज़्ज़ज़ बणाए छॾींदो आहे। चओ सुभान अल्लाह। उहा ज़ात मुझे दिलबर नबी जी जंहिंखे अल्लाह ताला खुद शान अता फरमाया, खुद मर्तबा अता फरमाया, दुनिया वारा जंहिंखे इज्जत ॾींदा आहिनि उन जूं इज्जतूं दुनिया वारनि सां गॾु मिटिजी वेंदियूं आहिनि। जंहिंखे अल्लाह इज्जत वारो बणाए उन जी इज्जत को घटाए नथो सघे, को खसे नथो सघे। को माण्हू कोशिश बि करे त उहो मुंहं भर वञी किरंदो, बूथ भर वञी पट ते पवंदो। इज्जत वारे जी इज्जत जंहिंखे अल्लाह ॾिनी सा को माण्हू खसे नथो सघे। चओ सुभान अल्लाह। लफ्ज़ समझो था हाले कोन था समझो। जंहिंखे इज्जत अल्लाह अता फरमाए, तवज्जो मूंॾे आहे, जंहिंखे मकाम दर्जो अल्लाह अता फरमाए, जंहिंखे मुआशरे में अल्लाह मथे आणे, जंहिंखे अल्लाह ताला खुद इज्जत वारो बणाए, तंहिंजी इज्जत जी हिफ़ाज़त भी खुद अल्लाह पाण फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। मिसाल तौर महबूबन करीमन जी ज़ात आला है, अल्लाह जे कामिल वलियन के अल्लाह इज्जत ॾिनी आहे। मुझे मुर्शिद गौसुल आजम पीराने पीर दस्तगीर के समय साल गुजरी विया। अज भी ॾिसो त दिलबर आबादी आशिकन जे सीनन में दस्तगीर जी मोहब्बत आहे। समय साल गुजरी विया, मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी सोहणे के सीनन में अज भी मोहब्बत आहे। कलंदर के भिटाई के सचल साईं के पुराना मिसाल परे जी ॻाल्हि आहे। अॼो के जहान में वक्त में हालात हाज़रा में ॾिसो त दिलबर साईं के अल्लाह केॾी इज्जत अता फरमाई आहे। सखणी सुभान अल्लाह, न दिल सां सुभान सुभान अल्लाह। समझो था को माण्हू रड़ियूं दाहूं करे त इज्जत घटाया, जीअं तो दाहूं करे, जीअं तो रड़ियूं करे, तीअं तो पाण ज़लील थे। अल्लाह दिलबर साईं जो नालो अञा तो वधाए। थकल थकल न ख़ुशि थी सुभान भाई पियो त मां नालो जो इज्जत घटाया तो, भाई पियो त मां दिलबर साईं जो नालो घटाईंदुसि, मुआशरे वारनि खे ॿुधाईंदुसि। भाई पियो त इज्जत घटि बि ख़बर कोन हुई त अल्लाह पाण खे पियो ज़लील करे। सुभान अल्लाह। अल्लाह जंहिंखे इज्जत ॾींदो आहे उन जी इज्जत जी हिफ़ाज़त दिलबर आबाद वारो रब पाण फरमाईंदो आहे। इहो अल्लाह जो उसूल आहे, इहो अल्लाह जो कानून आहे, इहो रब कायनात कानून बणायो आहे। रब कायनात जहाननि जे लाइ इहो कानून जोड़े छॾियो आहे। ऐं अल्लाह फरमायो आहे मुंहिंजे कानूननि में कॾहिं हेर फेर कोन ईंदी आहे, तब्दीली कोन ईंदी आहे जेसी रब पाण न चाहे। हे दुनिया जो मिसाल आहे जे ज़ात मुस्तफ़ा जी ॻाल्हि कजे, ज़ात हबीब जी ॻाल्हि कजे। तुंहिंजे मुंहिंजे रहबर, तुंहिंजे मुंहिंजे रहनुमा, असांजे अखियुनि जे ठार, असांजे हीअं जे हार, अड़ियन जे आधार, गमगीनन जे गमख्वार, यतीमन जे यार, मिस्कीनन जे मददगार, मोहम्मद मुस्तफा मुख्तार सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे राणे जी गाल कजे। अल्लाह ताला तो फरमाए महबूब तुझो शान बि मूं वधायो आहे, तुझी इज्जत बि मूं वधाई आहे, वरफाना लक ज़िक्रक बि मूं चयो आहे त उन जी हिफ़ाज़त बि मां अल्लाह पाण फरमाईंदुसि।
नामों से रिसालत जे खत्म नबूवत जे इज्जत मुस्तफा है जे शान मुस्तफा है जे जिक्र मुस्तफा है जे हुस्न मुस्तफा है हर शय जी शान में वधायो अल्लाह हुआ इज्जत अल्लाह दिनिया रब तो फरमाए महबूब दिलगीर नथी हे जेके काफिर तानो जन था या अज जो मुनाफिक महणो दे तो घटाइण जी कोशिश करे तो दिलगीर न थियो अल्लाह पाण महबूब जो शान वधायो सुभान अल्लाह ये गाल क्यों न दिला अल्लाह तो फरमाए ईमान वारो तवा सा खिताब ए मोमिनो तवा सा खिताब तवा भी मुझे महबूब जी ताजीम करण वारा बनजो मुझे दिलबर नबी से मोहब्बत रखण वारा थियो ये न भायो मुले चयो तो नबी असा जड़ो तो मु जड़ो वडे भाव जेतरी इज्जत कयो उन भायो त या इन सा मुसलमानन जे मोहब्बत वारन जे दिलन में असा नओ अकीदो पैदा कंदासी कुरान अगवाटी फरमाए छजो ला तजअलू दुआ रसूल बैनकुम कदुआ इबादकुम बदा सुभान अल्लाह ए मुसलमानो अवा रसूलुल्लाह जे सजण के हिक बे जे सजण मिसल जे रवाजी या मामूली गाल चई मामूली नालो वठी सदीदायो ये न सजो जडे महबूब के सजो मदीने वाले साईं के पुकारियो तो मोहब्बत सा एहतराम सा लक़बन सा ऐं अलकाबन सा पुकारींदा कयो सुभान अल्लाह इब्न जरीर तबरी तफसीर शरीफ में लिखो मदीने वाले साईं जी इन बयान जिला त महबूब मुस्तफा करीम के जने सजो त नालो वठी न सजो अमरहुम अयदू या रसूल अल्लाह अले पुठिया जेके बिठायो से थका बिठायो ले जा वडो खलीफ़ हुसैन बैठो आज ता के घणो फैसलो जोर से जो सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए रब जो कलाम तो फरमाए जड़े मुझे दिलबर नबी के सजो सखणो नालो वठी न सदीदा कयो इस्म पाक वठी न सदीदा कयो जड़े सजो त लक़बन सा सदीदा कयो ये सजो त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह लक़ब सा सजो पर सखणो लक़ब सा न इमाम मुजाहिद तो फरमाए फीलीन व तवादुन जड़े सजो त मोहब्बत सा सदीदा कयो पुकारियो त आजिज़ी सा इनकिसारी सा मुझे दिलबर नबी के मोहब्बत सा सजो जो तवा जो सद मुझे दिलबर नबी जी दरबार में पहुंचंदो आहे ओ सुभान अल्लाह गाल मुझे समझो दाले कोंदा समझो हजरत सईदना सईद बिन जुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए तफसीर निशापुरी वाले लिखो तो मदीने वाले साईं के ला तक़ूलू या मोहम्मद चई न सजो वलाकिन या नबी अल्लाह व या रसूल अल्लाह मा तौकीर व ताज़ीम जडे सजो त इज्जत सा एहतराम सा मोहब्बत सा महबूब जो ख्याल मदीने वाले साईं जिला पुकार ते दिल चवे त अव्वल सीने में मोहब्बत समायो सीने में उल्फत समायो इश्क सा मोहब्बत सा चो या रसूल अल्लाह नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये चो ये सराय की जे आशिक हिकड़े चयो सुभान अल्लाह जो तो पढ़ा या रसूल अल्लाह करम बेहाल ते सिक्का वारो सद या रसूल अल्लाह करम बेहाल ते इतती बदकार बदआ माल ते या रसूल अल्लाह करम बेहाल ते या रसूल अल्लाह करम बेहाल ते अरे केड़े पासे ध्यान दो सुभान अल्लाह
मतलब यो आहे त मदीने वारे साईं सां इश्क ऐं मोहब्बत रखण वारा थियो, चाहत ऐं उल्फत रखण वारा थियो, महबूब जी इज्जत करण वारा थियो त अल्लाह वरी तव्हांजी इज्जत वधाईंदो। आखिरी ॻाल्हियूं, आखिरी जुमला तवजह जो। अल्लाह जे हबीब जी इज्जत करण वारा थियो, मोहब्बत मुस्तफा रखण वारा थियो, मदीने वारे सां चाहत रखण वारा थियो, अल्लाह वरी दिलबराबाद में अचण वारो तव्हांजो नालो बुलंद फरमाईंदो। हर कंहिंजो हिस्सो वा, जंहिं जेतिरी मोहब्बत रखी उन जो शान ओतिरो वधियो। असां जेतिरी मोहब्बत कई अल्लाह ओतिरो अजर अता फरमायो। ॾिसो मुंहिंजे मुर्शिद केतिरी मोहब्बत रखी, अल्लाह केॾो नालो वधायो। चओ सुभान अल्लाह। पंहिंजा त सभई मञनि था, पर अॼु परावा बि चवनि था वाह वाह दिलबर साईं तोखे मदीने वारे इज़त ॾिनी आहे। सुभान अल्लाह। सबक सिखो, असांजे लाइ मिसाल असांजे मुर्शिद जी शख्सियत आहे न। ॿिए दर ते छो वञूं, ॿिए दर ते छो धिका खाऊं, जॾहिं हर शइ हिन दर तां मिले पई। अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह जी मारिफत, मदीने वारे जो इश्क, उल्फत, चाहत, महबूब जो दर, मदीने जी हाज़िरी, दीन, शरीयत जॾहिं हिन दर तां थी मिले त असांखे दिलबराबाद वारो ॿिए कहिड़े दर ते वञण जी हाजत कहिड़ी पई आहे। समझो था? चओ त असांखे हाजत आहे ई कोन, ज़रूरत आहे ई कोन। चवे थो त बसि साईं सभई तव्हां ॿिए कंहिं अहले सुन्नत जा आलिम आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जे लाइ बि चओ न त उन्हनि ॾे वञनि। जॾहिं असांखे हर शइ मिली वई आहे, उन प्यास लही वई, ॿियो गिलास पीअण जी ज़रूरत आहे। जॾहिं उन लॻंदी आहे त माण्हू पाणी पीअंदो आहे, हिकिड़ो गिलास पीतई, ॿियो गिलास पीतई, उन रही कोन्हे का त असां छो अॼु तुंहिंजो शरबत पियूं। मिल्क रोज़ ठाही, पेप्सी जी बोतल प्यारी, साईं मुंहिंजा वॾो केन लस्सी जे गिलास जो भरे अची असांखे दिलबर साईं अहिड़ो मुस्तफा जे इश्क जो शरबत पियारियो आहे जो तव्हांजे पेप्सी ऐं कोका कोला जी ज़रूरत ई कोन्हे का। अल्लाह कंदो इंशाअल्लाह हिन तरह सां वफ़ादार हूंदासीं। ऐलान कर, हथ मथे खणी, इंशाअल्लाह वफ़ादार रहंदासीं। जैसी सिरीअ में साईं मां पाण तो वाइदो कयां, तूं बि वाइदो कर। जैसी आयूं जेरा तैसी दिलबर साईं जो सदाईंदासीं। अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए। हिकिड़ी ॻाल्हि आहे, लाल सुर्खी अखा सवा लब हुया महबूब जा, इन नालो कर मुंहिंजी दिलि ठरे। पान सुर्खी अखा सवा लाल लब महबूब जा, ओ तूं त पंहिंजो पूछ ॾिस, ओ बेअदब महबूब जा। सूह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोन, सूह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोन, छो त पंहिंजा हथ फरमाया हथ पाकर बि महबूब जा। तूं त पंहिंजो बूथ ॾिस, ओ बेअदब महबूब जा। जदो हू मोहम्मद तूं ममड़ो हमसरीअ में हैफ़ थई, मोहम्मद तूं ममड़ो हमसरीअ में हैफ़ थई, तूं जो हिकु लक़ब नहाबी लख लक़ब महबूब जा। तूं त पंहिंजो बूथ ॾिस, ओ बेअदब महबूब जा। अल्लाह मदीने वारे जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। तालीमात मुर्शिद